ज़ुबैर साहब, सभ खां अॻु में त अॼु 5 फरवरी आहे, यौम यकजहत कश्मीर आहे। उन हवाले सां बि ज़रूरु असांखे जेको आहे आलियाने कश्मीर खे असां पंहिंजो भाउ सम्झूं था, पंहिंजे जिस्म जो हिसो सम्झूं था ऐं उन्हनि खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त ए अले कश्मीर, असां तव्हां कॾहिं बि विसारियो न आहे, अवां असांजे दिलनि में रहो था। तव्हांजे थींदड़ ज़ुल्मनि जो हिसाब जेको आहे सो उहो वठंदासीं ऐं तव्हांजे मथां थींदड़ ज़ुल्मनि खे कॾहिं बि असां विसारे नथा सघूं। ज़ुबैर साहब, तव्हां छा चवंदव? असां त कश्मीर सां असांजी यकजहती आहे ऐं कश्मीर जे लाइ हर हमेशह असां आवाज़ु उथारियो आहे ऐं उथारींदासीं। ऐं असांजा जेके पाकिस्तान जा हुकुमरान आहिनि, असां उन्हनि खे बि ज़रूरु इहो चवंदासीं त कश्मीर जे लाइ आवाज़ु उथारियो ऐं कश्मीर जी जेको ज़ुल्म थी रहियो आहे उनखे बंदि करण में तव्हां पंहिंजो जेका बि कोशिशि आहे ऐं तव्हां उन में भरपूर हिसो वठो त जीअं हू असांजा मुस्लमान भाइर आहिनि ऐं मुस्लमाननि सां असांजी जॾहिं हमदर्दी हूंदी त कंहिं बि मुस्लमान सां ज़ुल्म न थींदो। अगरि जे असां सभु ईअं चुप करे वेही रहंदासीं, अॼु कश्मीर सां ज़ुल्म थिए थो, सुभाणे पाकिस्तान सां थी सघे थो, ॿिए जीअं शाम जेके ॿिया असांजा मुल्क मुस्लमान मुल्क आहिनि उन्हनि सां बि हर हमेशह ईअं ज़ुल्म थींदो।